गहना ने भागी हेड़ी तेड़ी साईं मस मस मुझे घर आयो साईं के तो कावड़ा वे तो हिकड़ी बोटी साईं के तो कोंडनी ची हेड़ा जेड़ा प्लेट मथा रखी उनके कनन में जले वारे जो ऊंधो कई तो भत हेठा ले बोटियूं हे जेके तर में पी से मथा अची वई ची तुम्हारे मुर्शिद के चयो तो मुर्शिद असां जे गोठ में वही मदीने जा कुत्ता तो अकली अंधो बोटियूं हेठा पई से कोन ॾिठई हाँ भत जे हेठा बोटी पई से कोन ॾिठई बाक़ी साईं हिते वेठो हूंदो न लाड़ काणे में त इशारा वेठो कंदो अरे भाई साईं के छा गहबात थी छा चूं तव्हांखे ख़बर कोन्हे साईं मदीने में कुत्ता वेठो अकेले खुदा आहे असी तव्हांखे बि सुञाणूं था तव्हांजे पोतलनि फ़क़ीरनि खे बि सुञाणूं था तव्हांजे अक़ीदनि ऐं मज़हबनि खे बि सुञाणूं था तव्हांजे इल्म खां बि असीं वाक़ुफ़ आहियूं तव्हांजो इल्म केतिरो आहे बदीन वजाऊं चढ़ियसि वेन में वेस पे सुजावल वेन जे पोई सीट ते मूंखे जगह मिली ऐं वेठो हुअसि तेसी टे तोता मुलाजी चढ़िया उहे वरी मूंसां गॾु अची सीट ते वेठा पोई सीट ते हाणे असीं वारा टे तोता हिकिड़ो विच में वाह बि हिननि खे मुरीदनि फ्रूट वठी ॾिनो केला अंगूर सूफ़ मुरीदनि खे हिननि खे तोबरा भरे ॾिना हुआ थेलियूं वठी जॾा जेॾी महिल वेन रवानी थी हिननि फ्रूट खोलियो हाणे फ्रूट वेठा खाइनि चर चरा चर चरा चर चरा मेह खे माण्हू खाराए त बि वटिजी किरी पिया हड़ खाई विया आउं हिननि जी जिन्स जो माण्हू हुउसि ॾाढ़ी वारो अखलाकी तरह सां मूंखे खणी सलाह कंदा त साईं अचो तव्हीं बि खाओ पर अहिड़ा त मथ घुर हरामी जो मूंखे सलाह कोन कयूं मूंखे थोरो खार लॻा मुंहिंजो ॿियो हिननि जॾो आउं थियां थो भले खाई वठनि खाई वांदा थिया मुंहिंजो मौलवी साहिबु हिकिड़ो मसइलो त ॿुधायो चऊं कहिड़ो मुंहिंजो साईं असीं आहियूं अणवाक़िफ़ माण्हू सादा सूदा आलिम सगोरा हिकिड़ा चवनि था त नबी हर जाइ ते आहे ॿिया चवनि था त हाज़िर नाज़िर कोन्हे हाज़िर नाज़िर सिर्फ़ु ख़ुदा आहे हाणे अवी ॿुधायो ॻाल्हि सची कहिड़ी आहे चऊं ला हौल वला कुवत इल्ला बिल्लाह तूं त के वाहबी जे वर चढ़ी वे नबी त हर जाइ ते आहे जिते किथे आहे नबी सगोरो पाण सुवारा तॾहिं मुंहिंजो नबी सगोरो पासां गॾु हिते वेन में वेठो आहे वेन में पाण सां गॾु आहे चऊं हा आहे वेठो आहे मुंहिंजो ड्राइवर जेको न वेन में वेठो आहे ड्राइवर इहो वाहबी आहे फौजिया जी केसेट लॻायो वेठो आहे इनखे चयो त केसेट बंदि कर गुस्ताख बेअदब रसूल असां सां गॾु वेन में चढ़ियो वेठो तूं फौजिया वेठो वॼाई केसेट बंदि करायो रसूल वेन में वेठो आहे हू बि त हरामी वरी फौजिया जी केसेट गाना ॿुधाईंदो हले रसूल जी तोहीन कंदो हले इते माण्हुनि बि असां में निहारियो वेन जा माण्हू मुतवजे थिया त भई मुला पाण में विड़िया हिननि खे जॾहिं मुंहिंजो तव्हीं केसेट बंदि करायो रसूल वेन में पाण सां गॾु हले पियो त हे वरी थोरो कंध हेठि कयूं हा बि कहिड़ो ॾींहुं इल्म हिननि वटि माशाअल्लाह पूरो सूरो जीअं कंध हेठि कयूं तीअं सुजावल ताईं 100 किलोमीटर जे सफ़र में मुंहुं में आॾी अख सां बि निहारूं त पंहिंजा वाह बि मरी वियासीं हो टे ॼणा ऐं हिकिड़ो ॼणो असांखे सॼी ख़बर आहे तव्हांजे इल्म जी तव्हांजे अमल जी तव्हां माण्हुनि खे छा सम्झायो आहे सवाइ भत जे अॼु ॾींहं ताईं तव्हां क़ौम खे को बि सबक़ कोन पढ़ायो आहे सिर्फ़ु क़ौम खे तव्हां भत सेखारियो अदाड़े जेको रसूल जा 12 उर्स कंदो उहो जन्नत में हलियो वेंदो मुहर्रम अचे अमी न्याज़ रद जा मुला खाईंदो उर्स अचे अमी उर्स जा भत रद जा मुला खाईंदो रबियो सानी अचे अमी 11 कजा मुलऊं खाईंदो रजब अचे त अमी कुंडा कजा मुलऊं खाईंदो 27 रजब ते अमी हलवा रद जा मुला खाईंदो 15 शोबान ते अमी पातोड़ा हलवे जा ठाईदा मुला खाईंदो रमजान शरीफ जे महीने में अमी लोला मस्जिद में गड कजा मुला खाईंदो एडो त हरामी जो अॼु ॾींहं ताईं कॾहिं बि पिणस जो ख़त्म कोन कराई अवां